सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां मांझंद हादसे में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अहिड़नि वाक़िअनि ऐं हादसनि जी रोकथाम लाइ असराइती हिकमत अमली जोड़ी वेंदी। असां अवाम जे तहफ़ुज़ लाइ क़दम वधाइण वारे पंहिंजे अज़्म में पुख़्ता आहियूं। वॉशिंगटन में नाणे वारे वज़ीर जी G24 इजलास में शिरकत। आलमी बैंक जे सदर, सऊदी जे नाणे वारे वज़ीर समेत अहम अॻवाननि सां मुलाक़ातूं। वर्ल्ड बैंक जे सदर सां मुलाक़ात में 10 सालनि लाइ रोलिंग कंट्री फ्रेमवर्क प्लान जी ज़रूरत ते इतफ़ाक़ कयो वियो। आलमी बैंक जे सदर पाकिस्तानी मईशत जे इस्तेहकाम ऐं टैक्स वधाइण जे प्रोग्रामनि जी बि हिमायत कई।